नाज़रीन अहम खबर शामिल कंदासीं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इत्तेहादियुनि जो अहम इजलास जारी है। इजलास में मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि जा अॻुवान शरीक थिया। मुल्की सियासी सूरत हाल सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत गौर विचार किया वियो आहे। अहम खबर हम असां शेयर कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इत्तेहादियुनि जो अहम इजलास जारी है। इजलास में मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि जा अॻुवान शरीक आहिनि। मुल्की सियासी सूरत हाल सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत गौर विचार शुरू कयो पियो वञे। अवां खे आगाह कयूं पिया। हुकूमत ऐं इत्तेहादी जमायतन जो इजलास वज़ीर-ए-आज़म हाउस में जारी है। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इत्तेहादियुनि जो अहम इजलास जारी है। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इत्तेहादियुनि जो अहम इजलास जारी है। इजलास में मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि जा अॻुवान शरीक आहिनि। मुल्की सियासी सूरत हाल ऐं सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत गौर विचार कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इत्तेहादियुनि जो अहम इजलास जारी है। इजलास में मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि जा अॻुवान शरीक आहिनि। मुल्की सियासी सूरत हाल ऐं सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत गौर विचार कयो पियो वञे। अहम खबर है हम असां हिकु भेरो ॿीहर शेयर कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इत्तेहादियुनि जो अहम इजलास जारी है। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इत्तेहादियुनि जो अहम इजलास जारी है। इजलास में मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि जा अॻुवान शरीक आहिनि। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जा जो फैसले बाबत डिप्टी स्पीकर की रूलिंग के गैर कानूनी करार ॾिनो वियो आहे। इन समूरनि मामलनि ते असां हिन वक्त लाइन ते मौजूद आहे सीनियर सहाफ़ी, एंकर पर्सन ऐं धरती टीवी जो डायरेक्टर असां सां मौजूद आहे फयाज़ नाइक साहब। फयाज़ साहब अस्सलाम वालेकुम। फयाज़ साहब कीअं था ॾिसो अॼोको हिन अहम फैसले बाबत डिप्टी स्पीकर की रूलिंग के गैर कानूनी करार ॾिनो वियो आहे। परवेज़ इलाही हाणे पंजाब जो वॾो वज़ीर हूंदो, सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे। वाज़े थी वियो आहे त जेको ही सियासत जा मामला जॾहिं कोर्टुनि में वञनि था ऐं कोर्टूं असांजूं जेॾो उनजी रेपुटेशन रही आहे। जस्टिस मुनीर खां वठी जॾहिं तमीज़ुद्दीन खान जो केस हो या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे बारे में जॾहिं असांजे कोर्टुनि फ़ैसिलो ॾिनो हुयो, या जहिड़नि सां 17वीं तरमीम के बारे में असांजे कोर्टुनि हर आमिर के जेको आहे वैलिडेट कयो, ज़ियाउल हक़ खे बि वैलिडेट कयो, मुशरफ खे बि उन्हनि चयो त सही आयो त हाणे हिन में तरमीम करे सघो था पिया। असांजे कोर्टुनि जी तारीख़ का सुठी न रही आहे ऐं बदकिस्मती सां पंहिंजो मुशरफ जे आख़िरी ॾींहंनि में जुडिशरी जी बहाली जे हवाले सां हिकिड़ी तहरीक हली। मुल्क जे सियासी पार्टियुनि, असांजे बार एसोसिएशन, असांजे सिविल सोसाइटी, असांजा वॾनि सहाफ़ियुनि ॿियनि सभिनी में पार्टिसिपेट कयो, पर उहा बहाली त थी, पर उन बहाली खां पोइ कोर्टुनि जो जेको बुनियादी जेको माइंड सेट आहे उहो तब्दील न थियो। अॼु बि असांजे कोर्टुनि जे फ़ैसिलनि जे बारे में सॼे मुल्क जे अंदरि असांजा मुल्क जा जेके वॾा वॾा कानूनदान आहिनि, आइनी माहिर आहिनि, उहे अहिड़ा सख़्तु सवाल उथारनि था जंहिंमां असांजे कोर्टुनि जी जेका आहे उहा उन ते वेसाह जे बजाय अवाम जो जेको आहे न अदम एतमाद जेको आहे उहो वधे थो पियो। हीउ फ़ैसिलो कोर्टुनि जे अदम एतमाद खे वधाईंदो
छाकाणि त मुल्क जी हिन वक़्तु जेका हुकूमत आहे उनमें शामिल जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे ऐं उन्हनि सभिनी जेको आहे हिन सॼे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे ऐं हुननि पहिरियों ई जेको आहे अॼु ॾींहं जो ई चई छॾियो जॾहिं फुल कोर्ट न ठहण जो फ़ैसिलो कयो हो उन्हनि चयो त असां हिन अदालती कार्रवाई जो बाइकआउट कंदो असांजो हिसो न थींदासीं। तंहिं करे अदम एतमाद जेको हुयो कोर्टुनि जे बारे में जेके सवाल हुया जेको कंहिं मुआशरे लाइ कंहिं मुल्क लाइ तमामु इंतिहाई संगीन ऐं संजीदा मसइलो हुजे थो छाकाणि त माण्हुनि खे सियासत ते फौज ते ऐं पंहिंजो ब्यूरोक्रेसी ते एतबार हुजे न हुजे पर माण्हुनि जो कोर्टुनि ते एतमाद हुजणु ज़रूरी आहे। हर मुआशरे जी जेका तरक़ी थिए थी जेका उनमें जॾहिं माण्हुनि खे इंसाफ़ जी उमेद हुजे थी पई त उते उहे मुआशरा तरक़ी कनि था। अॼोके हिन फ़ैसिले खां पोइ जेको असांजे कोर्टुनि जी हिकिड़ी ख़राब तारीख़ आहे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े बाब जो इज़ाफ़ो थियो आहे। फयाज़ साहब तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं त अॼोके हिन फ़ैसिले बाबति फ़ैसिलो मुसलसल ताख़ीर जो शिकार रहियो मुलतवी थींदो रहियो उनजो टाइम चेंज थींदो रहियो 5:30 जो वक़्तु ॾिनो वरी 7:30 बजे उनखां पोइ बि फ़ैसिलो देरि सां ॿुधायो हुकूमती अॻुवाननि इत्तेहादियुनि जूं जेके दरख़्वास्तूं बि मुस्तरद थियूं कीअं था ॾिसो इन सॼी सूरत हाल खे? इहो त मतिलबु मां इन सवाल जो जवाबु ॾेई चुको आहे त इहो सॼो जेको आहे उहो अवाम जे अदम एतमाद खे वधाईंदो। ठीक है वही मेहरबानी फयाज़ साहब। नाज़रीन अव्हांखे आगाह कयूं पिया सीनियर सहाफ़ी फयाज़ नाइट साहब असां सां टेलीफोन लाइन ते हुयो ऐं इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल थी।